नज़र सेवण में यूनियन काउंसिल बूबक के आज़ाद उम्मीदवार शाहिद पनिहार के गुम करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरड़ो हयो वियो आहे। उन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलशेर बलोच। जी गुलशेर। जी बिल्कुल, आज़ाद उम्मीदवार शाहिद पनिहार की गिरफ़्तारी ऐं खंबे गुम करण खिलाफ़ संदस सवें हामिन जो सो इंडस हाईवे ते हिन वक्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। जॾहिं त टायरनि खे बायूं ॾेई सो रोड ब्लॉक कियो वियो आहे। रोड ब्लॉक थियण सबबि रोड जे ॿिन्हिनि पासनि सवें गाॾियूं जेके आहिनि मुसाफ़िर गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। वधीक अचो त हिते मौजूदु जेके मुज़ाहिरीन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असांजे भाउ शाहिद पनिहार खे फिलफोर आज़ादु कयो वञे, हिते पहुचायो वञे। जेसि ताईं हिते हुनखे न आणींदा तेसि ताईं असांजो धरणो ख़तमु न थींदो। हीअ जेकी गुंडागर्दी सिंध गवर्नमेंट करे पई, छा जमहूरी हक़ न आहे कंहिंजो त इलेक्शन में आज़ादु बीहे? साईं ही सियासी गिरफ़्तारी आहे ऐं अञा ताईं SP साहब या पुलिस, छो जो मूं त सुञाता उते पुलिस जा मरा ऐं कुझु सादा लिबास में माण्हू हुआ जंहिं शाहिद खे अगवा खणी विया ऐं अञा ताईं उनखे ज़ाहिर कोन कयो आहे। असांजो मुतालबो आहे त जेसि ताईं उनखे ज़ाहिर न कयो वेंदो असां हिते वेठा हूंदासीं धरणे ते। ऐं हीअ सभु सियासी इंतकामी कार्रवाई आहे। शिकस्त ॾिसी ऐं हिन बुज़दिलाना जेको सो अमलनि ते लही आया आहिनि। इलेक्शन वेहण जी हिमत अथव त इलेक्शन वेढ़ो, बाक़ी हिन क़िस्म जो जेको तव्हां बुज़दिलाना जेको सो तव्हां जेके अमल कयो पिया हिन जी मज़म्मत था कयूं। जंहिं बि एकिरियल हरकत कई आहे वो सियासत में जाने नथो, ज़ाती दुश्मनी थो करे। ज़ाती दुश्मनी जो शौक़ु आहे त उहा बि हिननि जी पूरी कंदासीं। बाक़ी सियासत कनि था त पोइ सियासी माण्हू थी ॾेखारनि न, अहिड़ियूं किरियल हरकतूं करे ऐं जेको तो छा था साबित कनि। हे जमहूरियत आहे। जमहूरियत में त हर कंहिंखे जेको तो अख्तियार आहे, जेको तो कहिड़ी बि जेको तो पैनल ते बीह सघे थो। असांजी डिमांड इहा आहे त जेसीं ताईं असां पैनल जो आज़ाद उम्मीदवार आज़ाद न थींदो, असां वटि हिते न पहुचंदो, असांजो धरणो जारी सारी रहंदो। असां सम्झूं था त हीअ जेका जमहूरियत जी दावेदार पार्टी आहे, जमहूरियत न डिक्टेटरशिप आहे। माण्हुनि खे जमहूरी तौर ते आज़ादीअ जो हक़ हुअणु खपे, पंहिंजो बीह सघनि था, इलेक्शन विड़ी सघनि था। हीअ छा आहे, तव्हां इलेक्शन कॉन्टेस्ट कयो, इलेक्शन में तव्हां बीह रहो त तव्हां जेको आहे गिरफ़्तार तव्हांखे कयो वञे। अॻु में बदरुद्दीन पंवर वारनि खे खयो वियो, रब नवाज़ थिए, कादिर बख़्श थेबे खे खयो वियो, हाणे कल्ह शाहिद खे खयो वियो आहे। हीअ कहिड़ो तरीक़ो? तव्हां माण्हुनि में वञो, तव्हां इलेक्शन में वञो, तव्हां बिरादरनि खे ॾिसो। इन मक़सदु न आहे त तव्हां सां जेको इलेक्शन विड़े तव्हां हुनखे हुकूमती ज़ोर ते तव्हां खणी वञो। जी बिल्कुलु, तव्हां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो मुतालबो आहे त इलेक्शन कमिशनर खां ऐं जॾहिं त सुप्रीम कोर्ट खां उन्हनि मुतालबो कयो आहे त जल्द जेको आहे सो गिरफ़्तार करे खंबे गुम कयल आज़ाद उम्मीदवार शाहिद पनिहार खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। त जेसीं ताईं आज़ादु न कयो वेंदो तेसीं ताईं हीउ जेको आहे सो एहतजाज जारी रहंदो। जी।